बिस्म रब्बिश्शुहदा रब्बना इफ्तह बैनना व बैन कौमिना बिलहक़ व अंत खैरुल फातिहीन। प्रोग्राम इश्क़ हुसैन में मावा जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण। मुहर्रम अहिड़ो महीनो जेको असांखे पंहिंजे तारीख़ जा उहे बुनियाद यादि ॾियारे थो जिन बुनियादनि खे अहल बैत अतहार जे रत सां मज़बूत कयो वियो। असलुहा साबितुन व फ़रउहा फ़िस्समा, जिन जी पाड़ पाताल में आहे ऐं जिन जो समर अर्श खां बुलंदनि ताईं वेंदड़ आहे। धरतीअ वासी ममनून आहिनि, एहसानमंद आहिनि अहल बैत इज़ाम ऐं उन्हनि पाक वजूदनि जा जिन करबला मुअल्ला में पंहिंजे जाननि जा नज़राना पेश कया, पंहिंजो सिर घर ऐं ॿार घोरे छॾिया, पर दीन में उन्हनि कंहिं बि क़िस्म जी का बि दादागिरी, का बि अनापरस्ती बर्दाश्त न कई। सैयदना हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हु व अलैहिस्सलाम जेनेटिकली बे ईमानी सतह ते बे मिन हैसुल मुस्लिम बे मिन हैसुल अरब बे, अरब जी हैसियत में, मुसलमान जी हैसियत में, एक सच्चे ऐं पक्के मोमिन जी हैसियत में पंहिंजे ज़माने जे बातिल खे जंहिं अंदाज़ सां ललकारियो, उहो अंदाज़ उहो ई हुयो जेको संदन नाना सगोरे पाक पैगंबर आकाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुयो। लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही वलौ करिहल मुशरिकून। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे परवरदिगार आलम नबूवत जे इख्तिताम जी ज़िम्मेवारी ॾेई जेको फ़र्ज़ निभाइण जे लाइ मैदान में आंदो, उन जो मरकज़ी नुक़्तो इहो ई हुयो त उन वक़्तु रूए ज़मीन ते जेके बि ज़िंदगी गारण जा नज़रिया हुया, जेके बि मज़हब हुया, जेके बि इज़म्स हुया, उन्हनि सभिनी ते इस्लाम जो ग़लबो ज़रूरी हुयो। हलक कैसर फला कैसर बादहू, हलक किसरा फला किसरा बादहू। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे पॉलिटिकल मशीन याने सियासी रस्ते जा अहदाफ़ मुक़रर कया, जिन खे अचीव करण जे लाइ, जिन खे हासिल करण जे लाइ, पंहिंजी आज़ादीअ जी मंज़िल जी ताबनाकीअ जे लाइ मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रहमाउ बैनहुम जे सूरत में जेको सथ मुयसर थियो आका जन खे, उन सथ जी अज़मत जो ओहञाण जेको आहे रज़ी अल्लाह अन्हुम वरज़ू अन्हु जे उन बिशारत में मौजूदु आहे जेका पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साथियुनि जे मुतअल्लिक़ संदन ज़ुबान मुबारक मां सादिर थी। अस्हाबी कन नुजूम फबिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। मुंहिंजा समूरा सहाबी, मुंहिंजा समूरा साथी सितारनि वांगुरु आहिनि, तव्हां जंहिंजी बि ताबेदारी कंदव, जंहिंजो बि इत्बा कंदव, तव्हां हिदायत ते हूंदव। सवाल अहम तरीन इहो आहे त हज़रत हुसैन साईं एॾी अज़ीम क़ुर्बानीअ जे लाइ जॾहिं संदरो ॿधणु फ़रमाइनि था ऐं जॾहिं मैदान मल्हाइण जे लाइ
करबो बला जो रुख कनि था दश्ते नाइनवा। पस मंज़र छा आहे उन जो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दीन जे ग़लबे जे लाइ जेको पैगाम आम फरमायो उन जो उनवान आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। बज़ाहिर कलमे तय्यबा आहे, पर इन कलमे तय्यबा जे पस मंज़र में जेको तौहीद जो फ़लसफ़ो आहे, तौहीद जे उन फ़लसफ़े में इंसानियत जे आज़ादीअ जी दाइमी बिशारत आहे, इंसानियत जी ख़ुशहालीअ जी दाइमी ज़मानत आहे, इंसानियत जे तरक़ीअ जी जो दाइमी हुञाण आहे। धरतीअ ते जेके इंसानियत जा वेरी रहिया आहिनि उन्हनि खे अल्लाह साईं हिज़्ब शैतान सॾियो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां पंहिंजे ज़माने जो निमरूद टकर थो खाए, हज़रत मूसा अला नबीना व अलैहि तस्लीमात सां पंहिंजे ज़माने जो फ़िरौन टकर थो खाए। हर पैगम्बर सां पंहिंजे ज़माने जा मुस्तकबिरीन टकराव में था अचनि, वॾाई खोर ऐं अल मुस्तज़फ़ीन जेके कमज़ोर आहिनि, निबल आहिनि, उन्हनि जी पासदारीअ जे लाइ पैगम्बर धरतीअ ते तशरीफ़ फरमा था थियनि। उन्हनि सभिनी जो मेवर ऐं मर्कज़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु आहे त इंसानियत आज़ादु हुजे, इंसानियत ख़ुशहाल हुजे, इंसानियत तरक़ीअ जे तरफ़ हमेशह जे लाइ माइल हुजे। हिज़्ब शैतान यो वसवस फ़ी सुदूर नास जे ख़बासत सां इंसानियत खे हमेशह ताराज कंदा रहिया आहिनि। माण्हुनि जे सीननि में वसवसा पैदा करे मुख़्तलिफ़ हरबनि ऐं ज़ावियनि सां इंसानियत जी तज़लील जे लाइ हू शख़्स प्रोपेगंडा खां वठी मुसल्लह हद ताईं मौतमार ऐं भवाइतनि हथियारनि पैदा करण ताईं, बल्कि उन्हनि खे इस्तेमालु करण ताईं इंसानियत जे लाइ नासूर रहिया आहिनि। ख़त्म नबूवत जो जेको बुनियादी फ़लसफ़ो आहे उहो इहो ई आहे त पैगम्बरनि जी उहा ज़िम्मेवारी अल्लाह साईं मुंतक़िल फ़रमाई हर दौर जे उन्हनि सुजाण शख़्सनि ॾे जेके पैगम्बरनि जे रस्ते जा राही आहिनि, जेके पैगम्बरनि जी सुन्नत जा पैरोकार आहिनि, जेके पैगम्बरनि जे अज़ाइम जा फॉलोअर्स आहिनि। ख़िलाफ़त जो ज़मानो शुरू थो थिए, इमामत उन्हनि जे ज़िम्मे अचे थी। ख़िलाफ़त ऐं इमामत खे निभाईंदे ख़लीफ़े चहारम सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं जाम शहादत नोश फ़रमाइनि था त कुरैश ॾांहुं ख़िलाफ़त जो रुख़ बनु उमैया जे तरफ़ वञे थो ऐं पोइ जेके आज़माइशूं मुसलमाननि जे लाइ कर खणनि थियूं उन्हनि में दुनिया परस्तीअ जो अंसर काहे पवे थो। ज़हर अल फ़साद फ़िल बर वल बहर बिमा कसबत ऐदिन नास, त बर ऐं बहर में जेके बि बुछड़ायूं मंज़र ते अचनि थियूं उन्हनि सभिनी जो ज़िम्मेवार इंसान पाण हुजे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं अंदाज़ सां पंहिंजे साथियुनि जो तज़कियो फ़रमायो उन में का बि कसर छॾियल न हुई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल यौम अकमलतु लकुम दीनकुम जे अंजाम ताईं दीन जी तकमील फ़रमाए इंसानियत खे जेको हजतुल वदा जे ख़ुतबे में पैगाम अता फ़रमायो उन में इंसानी मुसावात ऐं हराम कमाई जंहिंजो हर तरीक़ो व्याजी आहे उनखे बातिल करार ॾिनो। त हिज़्ब शैतान जेके गिरोह हुया, शैतानी टोला, उन्हनि शख़्सनि जूं निंडूं फिटी वयूं, छाकाणि त हराम खोर हमेशह हद हराम बि थींदो आहे। उन्हनि जो पहिरियों मक़सदु इक़्तिदार ते कब्ज़ो करे ऐं क़ानून साज़ीअ खे पंहिंजे मफ़ादनि में
डाइवर्ट करण जो हरबो बुनियादी हथियार हूंदो आहे ऐं पोइ जॾहिं उहे इन में कामयाबु थींदा आहिनि त धरती सॼी इंसानियत जे लाइ नासूर बणजणु शुरू थींदी आहे। अलाह जी रहमत जो नुज़ूल बंदि थी वेंदो आहे ऐं इंसानियत जी आज़माइश तमामु गहरी थींदी वेंदी आहे। हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हु जन 60 हिजरीअ में यानी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हिजरत मुक़द्दस खां पोइ 60 सालनि पुॼाणा जॾहिं हज़रत अमीर मुआविया जो विसाल थो थिए त उन्हनि जो फ़र्ज़ंद जंहिंखे ख़िलाफ़त जी मसनत ते विहारियो वियो उहो मंज़र ते साम्हूं थो अचे ऐं जॾहिं उहो मसनत नशीनीअ ते वेहे थो त हुनखे महसूसु थियण थो लॻे त रूए ज़मीन ते 3 हस्तियूं 3 शख़्सियतूं अहिड़ियूं आहिनि जेके मूंखे पंहिंजी मर्ज़ी हलाइण न ॾींदियूं, जिन जो मक़सदु दीन जी सरबुलंदी आहे, जेके इंसानियत जी आज़ादीअ ते आङुर अचणु न ॾींदियूं, जेके इंसानियत जे ख़ुशहालीअ में मां केतिरी बि रुकावट विझणु चाहियां उहे उन रुकावट खे थुॾे छॾींदा, जेके इंसानियत जे तरक़ीअ जे लाइ मां केतिरा बि नासूर पैदा कयां उहे उन्हनि नासूरनि जे लाइ तरियाक साबित थींदा। त 60 हिजरीअ में उनखे महसूसु थियणु लॻे थो त 3 शख़्सियतूं सैयदना हज़रत इमाम हुसैन साईं अलैहिस्सलाम, सैयदना हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं सैयदना हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु, उन्हनि जे लाइ यज़ीद सोचे थो त इन्हनि खे पंहिंजे बैत ते कीअं आमादा कयां। मदीने में उन वक़्तु जेको गवर्नर मुक़ररु हुयो वलीद बिन अक़बा, उनखे सॾाए थियो। उनखे सॾाइण खां पोइ हज़रत अमीर मुआविया जे मुतअल्लिक़ वफ़ात जी अञा ख़बर आम न थी हुई। जॾहिं उन्हनि जे वफ़ात जी ख़बर यज़ीद वलीद बिन अक़बा खे ॿुधाई त उन जे आॾो इहो ई इश्काल साम्हूं रखियो त 3 शख़्सियतूं सख़्तु मुज़ाहमत कंदियूं, मां उन्हनि सां निमटजण जी पाण में सलाहियत नथो ॾिसां, तंहिंजे करे तव्हां मूंखे मशवरो ॾियो त मूंखे छा करणु खपे। वलीद बिन अक़ब यज़ीद खे चयो त तूं असांजो ख़लीफ़ो आहीं। भली हू नाम निहात ख़लीफ़ो हुयो पर वलीद बिन अक़ब छाकाणि त गवर्नरीअ जे मनसब ते फ़ाइज़ हुयो त यज़ीद उनजो बॉस हुयो, उनजो आका हुयो, उनजो हुकुमरान हुयो, उहो उनखे तस्लीम करे चुको हो। उनखे चई हुकुम कर छा करिणो आहे त यज़ीद चयो फ़ख़ुज़ हुसैन व अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर बिल बैत अख़्ज़ल लैस फ़ीहि रुख़्सतन हत्ता युबायिउ। कीअं बि करे हज़रत हुसैन साईं, हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुम खे बैत ते आमादा कर ऐं उन बैत जे लाइ उन्हनि खे जेकॾहिं सख़्तीअ सां तोखे पेश अचणो पए उन्हनि सां त जेतिरी सख़्ती वणे उहा कर, तेसि ताईं उन्हनि जी पचर न छॾिजां, तेसि ताईं उन्हनि तां सख़्ती न हटाइजां जेसि ताईं उहे बैत ते आमादा थियनि। वलीद बिन अक़ब जो जेको गवर्नर हुयो उनजो नाइब जेको हुयो उहो हुयो मरवान बिन हकम। मरवान बिन हकम वलीद वटि अचे थो, वलीद जे सॾ ते उहे पाण में मुशावरत था कनि असांखे छा करणु घुरिजे। त मरवान बिन हकम जेको मशवरो ॾिए थो वलीद बिन अक़ब खे त इन में कहिड़ी अरबा ख़ता आहे जो तूं इन्हनि 3 शख़्सियतुनि खां बैत वठण में मुंझी पियो आहे। उन्हनि खे पाण वटि सॾाए, जेकॾहिं हू बैत करण ते आमादा थियनि था त बिस्मिल्लाह, जेकॾहिं आमादा नथा थियनि त उन्हनि ते सख़्ती करे ऐं माअज़ल्लाह उन्हनि खे क़तल कराए छॾ, छो त हू पंहिंजा जेके लूण मिर्च विझण जे लाइ हरबा हलाए पियो त माअज़ल्लाह सहाबा किराम खे बाग़ी करार ॾियण जे
रस्ते ते हलणु लॻो। हज़रत हुसैन साईं ताईं जॾहिं इहे ख़बरूं पहुचनि थियूं त पाण वीचारनि था, छो त मसइलो जेको चिटो थी साम्हूं आयो हो उहो इहो ई हुयो त इस्लाम जो पैगाम जेको रूए ज़मीन ते फहिलिजी चुको हुयो उहो बसख़ थियणु शुरू थी चुको हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंसानियत जे आज़ादी ऐं ख़ुशहालीअ जे लाइ जेका राह हमवार कई हुई, उन रस्ते में रोड़ा अटकाइण जे लाइ बातिल कुवतूं संदरो ॿधी मैदान में लही चुकियूं हुयूं। त इहो सूर ज़ाहिरी ॻाल्हि आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सभिनी ईमान आणींदड़नि खे त हुयो ई, पर सैयदना हज़रत हुसैन साईं छाकाणि त बराए रास्त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा वारिस हुया आहिनि ऐं रहंदा ता क़यामत, उन्हनि खे इन शइ जी वधीक तकलीफ़ पई महसूसु थिए त हिननि माण्हुनि खे कीअं थो छूट छॾे सघिजे जेके इस्लामी ख़िलाफ़त जी मसनद ते वेही इस्लाम जे फ़लसफ़े खे, इंसानी आज़ादीअ खे ताराज करे रहिया आहिनि। हज़रत हुसैन साईं हज़रत मोहम्मद बिन हनफ़ीअ पंहिंजे भाउ सां मशवरो था कनि, हज़रत मोहम्मद बिन हनफ़ीअ खे आमादा था कनि त पाण निकिरूं ऐं यज़ीद सां महादो अटकाइण जे लाइ का अहिड़ी रिथाबंदी कयूं जंहिंमें असां दीन जे परचम खे सरनगूं थियण खां हतल इम्कान बचाइण जे लाइ उपाउ वठूं। हज़रत मोहम्मद बिन हनफ़िया हज़रत हुसैन साईं खे माज़ीअ जा हवाला ॾींदे इन पासे ॾे आमादा था कनि त तव्हां हिन वक़्तु रूए ज़मीन ते तमामु अज़ीम हसत नसब रखंदड़ शख़्सियत आहियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा दोहिटरा फ़र्ज़ंदे गिरामी आहियो। अम्मा साइण फ़ातिमा बतूल जा लख़्ते जिगर आहियो। हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जा दिलि जा टुकड़ा आहियो। तव्हां धरतीअ जे जंहिं बि गोशे में वेंदव तव्हांखे हर को मरहबा चवंदो ऐं तव्हांखे हर को पंहिंजे जीअ में जायूं ॾींदो। जेकॾहिं तव्हां कूफ़े जे तरफ़ रवाना थींदव त कूफ़ी ला यूफ़ी हू बेवफ़ा आहिनि, हुननि जी बेवफ़ाई ज़रबुल मिसल बणियल आहे। तव्हां जेकॾहिं उन्हनि ॾे न वञो त बहितर आहे। हज़रत हुसैन साईं हज़रत मोहम्मद बिन हनफ़ीअ सां मुज़ाकरात कंदे फ़रमाइनि था, उते मुंहिंजा शिया बि मौजूदु आहिनि, उते मुंहिंजा पैरोकार बि मौजूदु आहिनि। शियो चइबो आहे ग्रुप खे, लफ़्ज़ शियत जी माना ग्रुप ऐं टोलो आहे जेको कंहिंजी हिमायत में निकिरी पवे ऐं उहो उन जी हिमायत में अटल ऐलान करे। उहे ई शिया ने अली हज़रत अली साईं जे दौर में हुया जेके हज़रत अली साईं जा पासदार हुया, हज़रत अली साईं जा मुहाफ़िज़ हुया ऐं हज़रत अली साईं जा पैरोकार हुया। हज़रत हुसैन साईं खे उन्हनि ते एतमाद हुयो, पर कूफ़ी जेके पंहिंजे ख़सलतुनि में बेवफ़ाईअ जो अंसर रखनि पिया, उन्हनि जे किरदार ते कंहिंखे बि एतमाद न हुयो। सिर्फ़ु एतिरो ई न बल्कि किबार साहिबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जन जेके बि वॾा वॾा साहबी मौजूदु हुया, उन्हनि हज़रत हुसैन साईं खे मना फ़रमायो त तव्हां कूफ़े जे तरफ़ न वञो, तव्हां धरतीअ जे कंहिं ॿिए गोशे ते वेही उतां तहरीक हलाए ऐं बातिल कुवतुनि खे ललकारण जे लाइ को जोॻो उपाउ वठो। हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हु जन सम्झी चुका हुया त मुंहिंजो ही इक़दाम, मुंहिंजी हीअ अॻ भराई अल्लाह जे अमर सां थी रही आहे। उन जो पस मंज़र छा हुयो त हिकु लंगा हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत आलिया में मौजूदु थियण जे लाइ ज़ियारत जे लाइ अल्लाह साईं खां इजाज़त तलबी, इजाज़त मुरहमत थी। हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम जॾहिं आका जन जे हुज़ूर में पेश थियो त हसनैन करीमैन हज़रत हसन साईं ऐं हज़रत हुसैन साईं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुजरे मुबारक में मौजूदु हुया। आका जन उन्हनि सां रांदरून फरमाए रहिया हुया, उन्हनि सां प्यारु करे रहिया हुया। हसनैन करीमैन मासूमड़ा हुया। आका जन जो उन्हनि सां जेको रवैयो हुयो इंतिहाई बाज़ारो मुशफ़िक़ाना ऐं प्यार भरो हुयो। त
हज़रत मीकाइल अलैहिस्सलाम हुज़ूर जन खे अर्ज़ु कयो, आका तव्हांजा ही बचड़ा तव्हांखे केतिरा प्यारा आहिनि। मां महसूस थो कयां त ही तव्हांजा बचड़ा तव्हांखे तमामु घणा प्यारा आहिनि, जिन सां तव्हांजो प्यारु रहंदी दुनिया ताईं मिसाली साबित थींदो। त मां तव्हांखे हिकु ॾुख जी ख़बर थो ॿुधायां, जंहिंजे लाइ मूंखे अल्लाह पाक इज़न बि फ़रमायो आहे, या मोहम्मद इन उम्मतक तक़्तुल इब्नक हाज़ा मिन बअदिक व औमा बियदिही इलल हुसैन व अताहु बितुरबतिन फशम्महा व क़ाल रीहुं व करबुं व बलाउन फबका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व ज़म्महु इला सदरिही सुम्मा क़ाल या उम्म सलमत इज़ा तहव्वलत हाज़िहि तुरबत फ़अलमी अन्न इब्नी क़द क़ुतिल फ़जअलतहा उम्म सलमत रज़ियल्लाहु अन्हा फ़ी कारूरह सुम्मा जअलत तंज़ुर इलैहा कुल्ल यौमिन व तक़ूल इन यौमन तहव्वलैन वल यौमिन अज़ीम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो हज़रत मीकाइल अलैहिस्सलाम फरमायो त आका तव्हांजी उम्मत तव्हांजे हिन बचे खे बेदर्दीअ सां क़तल कंदी, व औमा बियदिही इलल हुसैन, ऐं पंहिंजे हथ सां हज़रत हुसैन साईं ॾे हज़रत मीकाइल अलैहिस्सलाम इशारो कयो। व अताहु बितुरबतिन फशम्महा व क़ाल रीहुं व करबुन, उन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में मिटीअ जी लप पेश कई ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा मिटी वठी ऐं सघन फरमाई त पाण फरमायूं रीहुन करबुं व बलाउन, हिन मां मूंखे करबो बला जी बूइ पई अचे। कर्ब चइबो आहे अज़ियत खे, बला चइबो आहे मुसीबत खे। फबका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व ज़म्महु इला सदरिही सुम्मा क़ाल या उम्म सलमा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिटी सिंघण खां पोइ हज़रत हुसैन साईं खे वरितो ऐं पंहिंजे सीने सां लातो, उन्हनि खे तमामु घणो प्यारु फरमायो ऐं उन प्यार करण जे दौरान आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा नेण मुबारक बरसंदा रहिया। ऐं पोइ पाण फरमायूं साइण उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा सनन हरम मुबारक में मौजूदु हुयूं, उनखे सॼे उहा मिटी ॾिनऊं ऐं साइण उम्मे सलमा उन मिटीअ खे शीशे जी काए जी शीशीअ में बंदि कयो ऐं पाण फरमाइनि त जॾहिं हीअ मिटी पंहिंजो रंग तब्दील कंदी त उन ॾींहुं मुंहिंजो ही बछड़ो अल्लाह जे रस्ते में क़ुर्बान थी चुको हूंदो। यकीनन हज़रत हुसैन साईं जे समाअतुनि में बि इहा हदीस मुबारक, इहो वाक़ियो मुबारक महफ़ूज़ हुयो ऐं तकवीनी उमूर जेके अल्लाह साईं जी तक़दीर जा आहिनि उन्हनि खे हज़रत हुसैन साईं ॼाणनि पिया ऐं जेके अहादीस मुबारक में अॻु कथियूं हुयूं आका जन जे तरफ़ां वक़्तनि फ़वक़्तनि उहे बि साम्हूं अचनि पियूं। बहर सूरत हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हु जन बातिल खे ललकारण जे लाइ ऐं इस्लाम जे ओरिजिनल पैगाम खे महफ़ूज़ रखण जे लाइ पंहिंजे अज़म ते क़ाइमु रहिया ऐं पाण कंहिंजे बि ॻाल्हियुनि में न आया। जॾहिं उन्हनि ते ज़ोर रखियो वियो त पाण उन्हनि खे ख़्वाब ॿुधायऊं त मूंखे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत नसीब थी आहे, मां उते पहुची चुको आहियां, पाण मूंखे मरहबा पिया कनि ऐं पाण हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जन जो पंहिंजे बाबा साईं जो तज़किरो बि फरमायऊं ऐं फरमायनि त मूंखे आका जन मुंहिंजे कन में हिकु ॻाल्हि फरमाई आहे जेका मां तेसिताईं ज़ाहिर न कंदुसि जेसिताईं मां उन्हनि जे हुज़ूर में वञी घोर जी हाज़िर थियां। तर्क जानो तर्क मालो तर्क सर, तर्क जानो तर्क मालो तर्क सर, दर तरीके इश्क अव्वल मंजिल अस्त, इश्क सुल्तान अस्तो बुरहान मुबीन, हर दो आलम इश्क रा ज़ेरे नगीन। सिर विञाइण, माल क़ुर्बान करे छॾण ऐं जान घोरे छॾण इश्क जी मंज़िल जी जो इहो पहिरियों ॾाको आहे।
इश्क सुल्तानस तो बुरहान मुबीन, इश्क बादशाह आहे, इश्क हिकु अहिड़ो सुल्तान मुबीन आहे, पधरो दलील आहे, हर दो आलम इश्क रा ज़ेर नगीन, जो पोइ समूरियूं काइनातूं इश्क जे साम्हूं जॾहिं ईंदियूं आहिनि त उहे सर्ब सुजूद थी वेंदियूं आहिनि। सैयदना हज़रत हुसैन साईं उन्हनि खां वधीक परवरदिगार आलम सां, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं पंहिंजे बाबा साईंअ सां ऐं पंहिंजे सैयदा साइण अम्मा बतूल सां उन्हनि खां वधीक केरु थो इश्क करे सघे। उन्हनि सभिनी जो पस मंज़र दीन जे अज़मतुनि सां मुंसलिक आहे ऐं दीन जूं अज़मतूं इन में ई आहिनि त उहे इंसानियत जी आज़ादी, बका, ख़ुशहाली ऐं तरक़ीअ जो हुञाण आहे। ग़ुलामीअ जे मथां दीन मंधीअड़ो आहे, ग़ुलामीअ खे दीन लताड़े ख़तमु करे छॾियो। इंसानियत जी उन तरक़ीअ ऐं ख़ुशहालीअ जो उहो अमली उहिञाण आहे इस्लाम, जंहिं सिर्फ़ु ॻाल्हियूं न कयूं बल्कि इंसानियत जी आज़ादीअ खे उन मुमकिन बि बणायो। सैयदना हज़रत हुसैन साईं पंहिंजे ज़माने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आज़ादीअ जी हलायल उन तहरीक खे, जंहिंजो बुनियादु सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम विधो हुयो, जंहिंमें सैयदना हज़रत इस्माइल जी क़ुर्बानी खे अल्लाह साईं महफ़ूज़ रखियो हुयो, जेका हज़रत हुसैन साईं जे क़ुर्बानीअ सां पाए तकमील पहुचणी हुई। 60 हिजरीअ में आख़िरकार हज़रत हुसैन साईं मके ॾांहुं हिजरत करण जे लाइ, तहरीक खे फ़रोग़ ॾियण जे लाइ इरादो फ़रमाइनि था, अज़्म मुसम्मम फ़रमाइनि था ऐं पाण आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नाना साईं जे रोज़े अतहर ते हाज़िर थियनि था। उते सलातो सलाम जा तहाइफ़ पेश कनि था, सरगोशियूं कनि था ऐं उन्हनि जे जज़्बात में जेके उमंगूं उभरी थियूं अचनि उन्हनि खे आका सां ओरनि था त मुंहिंजा साईं, तव्हां जंहिं इंसानियत खे आज़ादु कयो हो, अॼु उन इंसानियत जा वेरी उन आज़ादीअ खे छिनण जे लाइ ग़ुलामीअ जे राकासनि जा ॾावण विझी ऐं इंसानियत खे नए सिरे सां जकड़ण जी कोशिशि पिया कनि। तव्हां क़ुरान पाक जो पैगाम जेको नूर जी सूरत में, बुरहान मुबीन जे सूरत में धरतीअ जे कुंड कुड़छ ताईं पहुचायो, उन नूर खे धुंधलो करण जे लाइ युरीदून लियुत्फ़िऊ नूर अल्लाह, अल्लाह जा दुश्मन, इंसानियत जा दुश्मन पंहिंजनि फूकुनि सां विसाइण जे लाइ आमादा थी चुका आहिनि ऐं उहे बातिल हरकतुनि ते लही आया आहिनि। आका, तव्हां असांजी जंहिं अंदाज़ सां तरबियत फ़रमाई, क़ुरान पाक जो हिफ़्ज़ फ़रमायो, क़ुरान पाक जी तफ़हीम असांखे अता फ़रमाई, क़ुरान पाक असांजे घरनि में नाज़िल थियो, असां ख़ुदि पंहिंजे सिर क़ुरान पाक जे आयतुनि जो उनवान आहियूं। हींअर असांखां वधीक धरतीअ ते इहा ज़िम्मेवारी ॿिए कंहिं जी बि नथी थी सघे एतिरी जेतिरी मुंहिंजे सिर जी आहे। मां पंहिंजे हिन सिर सां गॾु पंहिंजे अहलो इयाल समेत, पंहिंजे माल समेत वञी अल्लाह जे रस्ते में तव्हांजे दीन ऐं क़ुरान जे सरबुलंदीअ जे लाइ, इंसानियत जे आज़ादीअ जे बका जे लाइ बातिल सां महादो अटकायां थो। मूंखे इजाज़त घुरिजे ऐं पाण जॾहिं रोज़े अतहर तां सलातु सलाम पढ़ी सरगोशियूं कंदे पंहिंजो अंदरि ओरींदे सन 60 हिजरीअ में मके जा राही थियनि था त मदीने तय्यब जे सरहदुनि मां निकिरण महिल पाण हज़रत हुसैन साईं आयत था तिलावत फ़रमाइनि, फ़ख़रज मिनहा ख़ाइफ़न यतरक़ब क़ाल रब्बि नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। छाकाणि त मदीने में जेको गवर्नर हुयो उहो वक़्त जे बातिल हुकुमरान जो ॻेझू हुयो, वलीद बिन अकब, ऐं उन जो वरी ॻेझू मरवान बिन हकम। इहे ॿई ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मुसल्ह फोर्स उन्हनि वटि हुई, असलियो उन्हनि वटि हुयो। त हज़रत हुसैन साईं जेका आयत सगोरी पढ़नि था उहा केॾी माना ख़ेज़ आहे। फ़ख़रज मिनहा ख़ाइफ़न यतरक़ब क़ाल नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। इहा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे किसे जी आयत आहे। हज़रत मूसा जॾहिं ज़ालिमनि खां बची निकिरी ऐं फ़िरौन सां महादो अटकाइण लाइ निकितो हुयो त अलाह साईं उनखे मंज़र ॾिनो हुयो त हज़रत मूसा जे ज़हन में जेको इंसानियत जे ग़ुलामीअ जो ख़ौफ़ हुयो उनखां पासीरो थी निकिरी ऐं अलाह साईं खां दुआ घुरंदो हुयो, रब्बि नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन, मुंहिंजा पालनहार
मूंखे ज़ालिम क़ौम खां निजात अता फ़रमाए, मुंहिंजी हिफ़ाज़त फ़रमाए त मां फ़िरौन खे दूर करे सघां। ऐं उहा आयत हज़रत हुसैन साईं मदीने पाक मां निकिरण वक़्तु फ़रमाइनि था, फ़ख़रज मिनहा ख़ाइफ़न यतरक़ब क़ाल रब्बि नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। इहा ख़ानवादे नबूवत जी हिकिड़ी अज़ीम ख़ूबी आहे, छाकाणि त उहो क़ुर पाक उन्हनि जे घर में नाज़िल थियो आहे। उहे पाण पंहिंजे सिर क़ुर पाक जो उनवान आहिनि, क़ुर पाक जे आयतुनि जो मफ़हूम आहिनि, बल्कि मुजस्सम क़ुर आहिनि, पाकीज़ा किरदार आहिनि। त उन्हनि जे ज़हननि ते वक़्त सिर जेके आयतूं तरी थियूं अचनि, इहे उन्हनि जी कमाल ज़हानत, कमाल बसारत ऐं कमाल फ़रासत जो उहिञाण आहिनि। आख़िरकार पाण जॾहिं मदीने खां राही थी मके पाक में दाख़िल था थियनि त उते दुख़ूल वक़्तु मके पाक जे सरहदुनि में दाख़िल थियण वक़्तु आयत था फ़रमाइनि, वलम्मा तवज्जह तिलक़ा मदियन क़ाल असा रब्बी ऐं यहदियनी सवा सबील। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन जी दरबार मां जॾहिं हिजरत करे हलियो हुयो त मदियन जे तरफ़ उन रुख़ कयो हुयो। ऐं उन मदियन में दाख़िल थियण वक़्तु जेके अल्लाह साईं जे हुज़ूर में इल्तिजा कई हुई, असा रब्बी ऐं यहदियनी सवा सबील, यकीनन तमामु उहो वक़्तु वेझो आहे जॾहिं मुंहिंजो रब मुंहिंजी दस्तगीरी कंदे मूंखे सही दग ते हलाईंदो। हज़रत हुसैन साईं जे ज़हन में मके में दाख़िल थियण वक़्तु उहे आयतूं तरी थियूं अचनि, वलम्मा तवज्जह तिलका मदियन जा लफ़्ज़ आहिनि, पर पाण हिते मके जे तरफ़ रुख़ कयो अथनि ऐं उते उन सरहदुनि में दाख़िल थींदे आयत था दुआ था घुरनि, असा रब्बी ऐं यहदियनी सवा सबील, मूंखे यकीन आहे उहो वक़्तु तमामु वेझो आहे जॾहिं मुंहिंजो रब मूंखे दॻलाईंदो। हज़रत हुसैन साईं जे समाअतुनि में यकीनन उहे अल्फाज़ बि हदीस पाक जा गूंजंदा ई रहंदा हूंदा त अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नह, त मुंहिंजा हसनैन जन्नत जे शहीदनि जा सरदार हूंदा। पाण जिगर गोशे बतूल सैयदा फ़ातिमा साइण जा जे दिलि जा टुकड़ा आहिनि, उन्हनि जे पाक वजूद मां उन्हनि जनमु वरितो आहे। ख़ानवादे रिसालत में जेका उन्हनि जी तरबियत थी आहे त ग़ुलामीअ जे कंहिं बि सूरत ते आमादा थियण जे लाइ कंहिं सां बि इत्तिफ़ाक़ नथा फ़रमाइनि ऐं पाण पंहिंजो सिर घोरण जे लाइ इश्क जी उहा जेका मंज़िल आहे, जेका माल जी क़ुर्बानी, जेका जान जी क़ुर्बानी ॾियण जे लाइ उन्हनि खे आमादा थी करे, उहे हस्तियूं जिन खां वधीक ॿियो केरु थो सम्झी सघे दुनिया जे फ़नाइयत खे, जिन खां वधीक ॿियो केरु थो महसूसु करे सघे दुनिया जे ज़वाल ते, जा अल हक़ व ज़हक़ल बातिल इनल बातिल कान ज़हूका, हक़ हमेशह साबित रहण लाइ हूंदो आहे, बातिल हमेशह मिटिजी वञण जे लाइ हूंदो आहे। त जा अल हक़, हक़ जॾहिं आयो, ज़हक़ल बातिल, बातिल खिसकी भॼी वियो, इनल बातिल कान ज़हूका, बातिल जे नसीबनि में खिसकी भॼी वञण ई हूंदो आहे ऐं हक़ जे नसीबनि में हमेशह तसल्लुत ऐं हमेशह फ़ौक़ियत ऐं हमेशह निफ़ाज़ ई हूंदो आहे जेको पंहिंजा जोहर ॾेखारींदो रहंदो आहे। सैयदना हज़रत इमाम हुसैन इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह अन्हु व अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे सिर मके पाक में दाख़िल था थियनि त उते सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जन मां जेके बि किबार सहाबा किराम मौजूदु आहिनि, उहे सभु हज़रत हुसैन साईं खे मिड़ी अचनि था ऐं उन्हनि सां मुशावरत जारी था रखनि, उन्हनि सां ॻाल्हियुनि जो तज़किरो जारी था रखनि। सभिनी जो मुतफ़क़ फ़ैसिलो आहे त तव्हां धरतीअ जे कंहिं बि गोशे में वञो, पर कूफ़िन जे तरफ़ न वञो। ऐं कूफ़े मां मुसलसल हज़रत हुसैन साईं खे उन जा शिया, उन जा पैरोकार, शिया ने अली, शिया ने हुसैन मुसलसल ख़त लिखंदा था रहनि त तव्हां अचो ऐं असां बातिल क़ुवत जे हथ ते बैत करण जे लाइ आमादा न आहियूं। असांजा इमाम तव्हां आहियो, असांजा ख़लीफ़ा तव्हां आहियो, असांजा हुक्मरान हक़ीक़ी तव्हां आहियो, ख़ानवादे नबूवत जा ज़िम्मेवार अव्हां आहियो। इन जे करे तव्हां ज़रूरु तशरीफ़ फ़रमा थियो। असां पंहिंजी जानियूं नज़राने में पेश करे तव्हांखे तहफ़ुज़ ॾींदासीं। असां पंहिंजा घर ॿार घोरे
ऐं तव्हांजी माली मदद कंदासीं। असांजा सीना हूंदा, दुश्मननि जो तलवारूं हूंदियूं, असांजा सीना चहबुकनि सां कुटबा बि रहनि भली, तॾहिं बि असां तव्हांजी भर न छॾींदासीं, सिर घोरींदासीं, तव्हां ज़रूरु अचो। 18,000 पए दर पए लाॻीता ख़त जॾहिं हज़रत हुसैन साईं जे हज़ूर में पहुता त हज़रत हुसैन साईं सभिनी ॻाल्हियुनि ते वीचार कंदे पत बयनू तहक़ीक़ जे हर ज़ाविये सां मामलनि जे रुखनि खे जातींदा रहिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त फ़ीह करबूं व बलाउनि, हुज़ूर जन जा अल्फाज़ उन्हनि जे ज़हननि में गूंजंदा हूंदा। अल्लाह जी तक़दीर जा मामलात, तकवीनी उमूर हज़रत हुसैन खां वधीक ॿियो केरु पियो ॼाणे। क़ुरान करीम जा फ़ैसिला हज़रत हुसैन साईं खां वधीक ॿियो केरु पियो सम्झी सघे। दीन जी तफ़हीम हज़रत हुसैन साईं खां वधीक ॿियो कंहिं वटि पए थी सघे। सभिनी मामलात खे साम्हूं रखनि, सभु कुझु उहे महसूसु कनि पिया। इत्तक़ू फ़रासतल मोमिन फ़इन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह। मोमिन हज़रत हुसैन साईं खां वधीक ॿियो केरु थी सघे थो। उन्हनि जे सीने में, उन्हनि खां वधीक अलाह जो नूर ॿियो कंहिंजे सीने में थी सघे थो। पाण आमादा था थियनि त मामले खे ॾिसजे, छाकाणि त मुंहिंजे मथां दीनी ऐं क़ुरानी हुकुम नाफ़िज़ पियो थिए त एतिरी घणाईअ खे मां नज़र अंदाज़ नथो करे सघां। मुंहिंजे लाइ शहादत हिकिड़ो यकीनी अमुर आहे। अलाह साईं फ़रिश्तनि जे तवसुत सां मुंहिंजे नाना साईं जे हुज़ूर में बार बार इहो विशारतूं ॾिनियूं आहिनि, जिन मुंहिंजे नाना साईं खे ग़मगीन बि कयो। पर छाकाणि त कंहिं बि अज़ीम तरीन नज़रिए जे बका जे लाइ उनखे रत जे रेज जी घुर्ज हूंदी आहे, त उहो रत जो रेज जेकॾहिं मां न ॾींदुसि त ॿियो केरु ॾींदो। ऐं उन तसलसल खे हज़रत हुसैन साईं कीअं बरक़रार रखनि था, असांजे प्रोग्राम जी ॿी नशिस्त में इहो ई मौज़ू हूंदो। मौला तुम हमारे मौला